जे विचार लाइ कराची में पीर पागार जी सदारत हेठि हुर जमात जो अहम इजलास। पीर पागार चयो आहे त दराज़ा सानियो तकलीफ़ ॾींदड़ वाक़ियो आहे। हुर पंहिंजे सिफ़नि में इतिहाद बरक़रार रखनि, पुलिस जी जांच मां मुतमइन आहे। सदारत हेठि हुर जमात जो अहम इजलास जारी। इत्मीनान जो इज़हार कंदे चयो आहे त जांच दुरुस्त रुख में हली रही आहे। उम्मीद सां इंसाफ़ थींदो। किंगरी हाउस कराची में हुर जमात जे इजलास खां अॻु हज़ारे मुरीदनि खे ज़ियारत कराइण दौरान ख़िताब कंदे पीर पागारे चयो त दराज़ा सानियो इंतिहाई ॾुखींदड़ हो, हथे ख़ाली माण्हुनि ते हमिलो कयो वियो। फंक्शनल लीग सरबराह चयो त हू दराज़ा सानी में शहीद थियलनि जे वारिसनि सां ॾुख में बराबर जा शरीक आहिनि। हुकूमती इदारनि जी जांच मां मुतमइन आहियूं। पीर पागारे चयो त SSP खैरपुर वाक़े जी जांच दुरुस्त रुख में करे रहियो आहे। खेनि उम्मीद आहे त जांच जल्द मुकमल थींदी ऐं मक़तूलनि जे वारिसनि सां इंसाफ़ कयो वेंदो। हुन चयो त हुर पंहिंजे सिफ़नि में इतिहाद बरक़रार रखनि ऐं बुज़ुर्गनि जी ॾचियल वाद ते हली पुरमन रहनि। इतिहाद बरक़रार रखण सां का बि क़ुवत खेनि झुकाए या नुक़सान पहुचाए नथी सघे। इदारनि जी जेका जांच आहे उन मां मुतमिन आहियूं ऐं SSP खैरपुर जेको आहे उहो दुरुस्त रुख में जेको आहे उहो जांच करे रहियो आहे, पर असांखे इंसाफ़ जेको आहे उहो हर सूरत में मिलणु घुरिजे। साॻे वक़्त ते पीर साहिब पागारे पंहिंजे मुरीदनि खे हुर जमात जे कारकुननि खे इहा अपील कई त उहो पंहिंजे जेका सफ़ूं आहिनि उन्हनि में इतिहाद खे बरक़रार रखनि। जेकॾहिं इतिहाद बरक़रार रहियो त को बि खेनि नुक़सान नथो पहुचाए सघे। साॻे वक़्त ते पीर साहिब पागारे जेके दराज़ा वाक़े में शहीद थियल माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ इसाल सवाब लाइ फातिह ख़ानी बि कराई आहे। हिन वक़्तु इंतहाई अहम इजलास जेको आहे उहो पीर साहिब पागारे जी सदारत में जारी आहे, जंहिंमें हुर जमात जा जेके 15 ख़लीफ़ा आहिनि उहे शरीक आहिनि, मौजूदीन बि शरीक आहिनि के अहम नज़र जा फ़ैसिला जेके आहिनि उन इजलास में साम्हूं अची सघनि था। जी वरी महिरबानी गुलाम रसूल तफ़सील ॾींदा। गुलाम रसूल कुंबर तफ़सील नाज़रीन हुरनि जी रूहानी पेशवा पीर पागारे सदारत हेठि मुस्लिम लीग फंक्शन जो इजलास थियो आहे। दराज़ा साने बाबति पीर पागारे जो चवणु आहे त हू इन वारे सां हुकूमत जी जेका जारी जांच आहे उन मां मुतमइन आहिनि। गॾोगॾु पीर पागारे वाक़े जे नतीजे में मारिजी तोड़े ज़ख़्मी थियलनि जे वारसनि लाइ मुआवज़े जो ऐलान पिणु कयो आहे। फंक्शनल लीग सरबराह जो चवणु आहे त सान्हे जी जांच मां मुतमइन आहियूं। वाक़ियो ॾुखंदड़ आहे पर जेका जांच थी रही आहे उन मां मुतमइन आहियूं। उम्मीद आहे त इंसाफ़ कयो वेंदो। हुननि जे रूहानी पेशवा ऐं फंक्शनल मुस्लिम लीग जे सरबराह पीर पागारे जो चवणु आहे त हुर पंहिंजी सफ़ुनि में इतिहाद बरक़रार रखनि त खेनि नुक़सान